ईरान इसराइल खिलाफ ऑपरेशन वदा सादिक जे नई लहर की शुरुआत करे छड़ी। ईरान दा इसराइल ते हाइपरसोनिक फतेह वन मिसाइलन सां वधीक हमला। इसराइली हवाई हदुन ते मुकम्मल कंट्रोल हासिल करण जी दावा। ईरानी मीडिया जो चवण है तो इसराइली राजधानी तल अवीव ते मिसाइलन सां वडो हमलो कयो। इसराइल जो डिफेंस सिस्टम आयरन डोम ईरानी मिसाइलन के रोकण में नाकाम। तल अवीव में सायरन वजण लगा। शहरन के बंकर में वजण की हिदायत। ईरान तल अवीव ते 20 मिसाइल फायर किया हैं। इसराइली मीडिया पासदारान इनकलाब के तर्जुमान जो चवण है तो ईरान की फतेह मिसाइलन इसराइली दिफाई निज़ाम के निशानो बनायो। इसराइली फिजाई हदुन ते मुकम्मल कंट्रोल हासिल करे वरतो है। इसराइली तल अवीव के भरपासे वारन इलाइकन के खाली करे छॾियनि। ईरान हथियार फिटा न कंदो। आयतुल्ला खामनाए इसराइल खिलाफ हमला तेज करण की हिदायत करे छड़ी। सदस्य चवण है तो इसराइल वडी गलती कई आहे, उन जी सजा जरूर मिलंदी। ईरानी फौज यहूदी रियासत खिलाफ भरपूर ताकत सां कार्रवाई करे। हाणे हू यहूदियुनि सां कंहिं भी रहमदिली जो मुज़ाहिरो न कंदा। हुकूमत अवामी मुतालबे ते सोलर पैनल ते लागू टैक्स घट करण जो ऐलान करे छॾियो। नायब वज़ीर आज़म इसहाक डार जो चवण है तो सोलर सिस्टम लाइ 46% माल इम्पोर्ट कयो वेंदो आहे। सोलर पैनल ते 18% टैक्स के 10% ते आणण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध जी यूनिवर्सिटियुनि लाइ बि फंड वधाया वेंदा आहिनि। गॾिजी मुल्क खे तरक़ी वठाइणी आहे। डिजिटल सर्विसिस बाबति सेल्स टैक्स ते सूबनि जो हक़ हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण है तो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सरबराही में पाकिस्तानी वफ़द अमरीका यूरोप में भरपूर नुमाइंदगी कई। क़ौमी मौक़िफ़ उजागर करण लाइ पाकिस्तानी वफ़द जूं कोशिशूं साराह जोगियूं आहिनि। पाक फ़ौज क़ौम जी हिमायत सां दुश्मन ख़िलाफ़ कामयाबी हासिल कई। दहशतगर्दी के मुकम्मल ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। सिक्योरिटी इदारनि जूं समूरियूं ज़रूरतूं पूरियूं कंदा। इसराइल ईरान ख़िलाफ़ खुलियल अगराई कई आहे। ईरान ऐं इसराइल जंग सां पैदा थियल सूरतहाल गणती जोगी आहे। आलमी बिरादरी ईरान ऐं इसराइल में जंग बंदी लाइ फौरी तौर किरदार अदा करे। गज़ा में ज़ुल्म जारी आहे। आलमी ज़मीर कॾहिं जागंदो। ईंदड़ माली साल जी बजट ते पार्लियामेंट में बहस जारी आहे। IMF खे ॿुधायो हुयो त ज़राअत ऐं ज़रई दवाउनि ते टैक्स न लॻाईंदा। पघारदार तबिके खे टैक्स में रिलीफ ॾिनो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि हंगामी इजलास। ईरान इसराइल जंग ऐं वफ़ाक़ी बजट समेत मुख़्तलिफ़ मामलनि बाबति गौर वीचार, सियासी, मुआशी, दाख़िली ऐं इलाइक़ाई सूरतहाल जो तफ़सीली जाइज़ो। फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप में मुलाक़ात थी रही है। सदर ट्रंप आर्मी चीफ के एज़ाज़ में मांझांदो ॾींदो। व्हाइट हाउस तस्दीक कंदे चयो आहे त फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर खे कैबिनेट रूम में मांझांदो ॾिनो वेंदो। ॿिन्ही अॻवान विच में मुलाक़ात दौरान सहाफ़ियुनि खे अचण की इजाज़त न हूंदी। इम्कान आहे त सदर ट्रंप मीडिया सां ॻाल्हाए या सोशल मीडिया पोस्ट करे ज़रिए मुलाक़ात जा तफ़सील ॿुधाए सघे थो। कराची में कांगो वायरस जो पहिरियों केस रिपोर्ट। मुतासिर मरीज़ फोत थी वियो। सिहत खाते जो चवण आहे त 42 वरनि जो शख़्स कांगो सबबि फोत थी वियो। 16 जून ते संदसि टेस्ट रिपोर्ट हाकारी आई हुई ऐं 17 जून ते हू फोत थी वियो। सांगड़ में फनकारन पारा ज्वाइनिंग ऑर्डर न मिलने खिलाफ गाय बजाए अनोखो एहतजाज। अगवान जो चवण है तो फनकारन के ज्वाइनिंग ऑर्डर जारी करे बेचैनी खत्म कई वने।